नाज़रीन, कराची वासिन प्रेस क्लब खां सिंध असेंबली तरफ़ वधंदड़ उस्ताद उम्मीदवारनि खे रेड ज़ोन में रोके वरितो, जंहिं दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में चकरियूं थियूं। छिकताण दौरान पुलिस 20 मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते असां सां मौजूद आहे कराची मां धरती टीवी जो रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद। जी बिल्कुल, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां उस्ताद जेकी पंहिंजी मुतालबनि जी मंशा लाइ कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज करे सिंध असेंबली तरफ़ वञी रहिया हुया त रेड ज़ोन में जॾहिं उस्ताद जेकी उनजो मुज़ाहिरो जेको जॾहिं रेड ज़ोन में पहुतो त उन ते जेको आहे पुलिस मछरी जेको आहे उस्तादनि ते मछरी जी पई कड़की पई ऐं उस्ताद उम्मीदवारनि मथां जेको आहे लठबाज़ी कई, जंहिंखां पोइ पुलिस ऐं उस्तादनि में जेको आहे चकरियूं तेज़ थी वियूं, जंहिंखां पोइ पुलिस जेको आहे उस्तादनि मथां लठबाज़ी शुरू करे ॾिनी, जंहिं सबबि 4 खां वधीक जेके उस्ताद जेके उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त मुज़ाहिरीन जेको आहे हिन वक़्तु सिंध असेंबली तरफ़ रुख़ कयो आहे, हिन वक़्तु पुलिस जेको आहे उन्हनि खे सिंध असेंबली भरिसां जेको आहे फुहारा चौक जेको आहे उते पहुची विया आहिनि, जिन पुलिस जेको आहे उन्हनि खे उते रोके वरितो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पुलिस जी लठबाज़ी खां पोइ 4 उस्ताद जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस तक़रीबन 20 खां वधीक उस्तादनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुंतक़िल कयो आहे। हिन वक़्तु जेको आहे रेड ज़ोन में जेको आहे जेको सिंध असेंबली तरफ़ जेको वञे पियो, रेड ज़ोन जेको वाक़ियो आहे फुहारा चौक आहे, उते हिन वक़्तु उस्तादनि जेके धरणो हई वेठल असांजो कैमरामैन शाहीन अली उहे पिण मंज़र ॾेखारे रहिया जिते उस्ताद जेकी रेड ज़ोन में एहतजाज करे रहिया आहिनि। उन ते जेको आहे हिन वक़्तु पुलिस बि उते पिण मौजूदु आहे, पुलिस जी वरी नफ़री उते मौजूदु आहे। जॾहिं त हिन धरणे में जेको आहे उस्ताद जेकी मौजूदु आहिनि, पुलिस जी वरी नफ़री मौजूदु आहे, वधीक पुलिस नफ़री खे घुरायो वियो आहे। पुलिस जी लखबरदार पुलिस जेका उहा हिते पहुची चुकी आहे। उस्तादनि खे जेको आहे हिन वक़्तु सिंध असेंबली तरफ़ वञणु न पियो ॾिनो वञे। हिन वक़्तु बि जेको आहे उस्ताद जेकी फुहारा चौक भरिसां रेड ज़ोन में जेको आहे उते एहतजाजी धरणो हयूं वेठल आहिनि। उस्तादनि ऐं पुलिस में विच में ॻाल्हियूं थियूं, लेकिन उस्तादनि चयो त जेसिताईं असांजा गिरफ़्तार थियल उस्ताद जेके आज़ादु न कया वेंदा तेसिताईं असांजो धरणो जेको आहे उहो हिते जारी रहंदो। पुलिस जेको आहे उन्हनि खे इहा यकीन दहानी कराई आहे त जेको आहे उस्तादनि खे आज़ादु कयो, लेकिन हिन वक़्तु मुज़ाहिरीन जेको आहे पुलिस सां ॻाल्हियुनि खां पिण इनकार करे छॾियो आहे। जी।